400 यूनिटनि ताईं बिजली इस्तेमाल कंदड़ वापेदारनि खे रिलीफ ॾियण जो फ़ैसिलो। नाणे वारी वज़ारत पारां हंगामी प्लान तैयार। ज़रियनि जो चवणु आहे त निगरान हुकूमत तरफ़ां बिजली जे बिलनि में 250 अरब रुपयनि जे रिलीफ जूं कोशिशूं जारी आहिनि। जेकॾहिं IMF राज़पो ज़ाहिर कयो त 2 महीननि लाइ मुआहिदो थी सघे थो। अगस्त ऐं सितंबर जा बिल क़िस्तुनि में वठण लाइ नाणे वारी वज़ारत लिखत में गारंटी ॾींदी ऐं बुनियादी अघ में 7 रुपयनि जो इज़ाफ़ो वापसि वठी मरहलेवार करण ते ग़ौर कयो पियो वञे। बिजली चोरीअ जी रोकथाम लाइ बि एक्शन प्लान तैयार कयो पियो वञे। सुप्रीम कोर्ट पंजाब में चूंडूं 14 मई ते कराइण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन जी नज़रसानी वारी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। सुप्रीम कोर्ट में इलेक्शन कमीशन जी नज़रसानी वारी दरख़्वास्त ते ॿुधणी चीफ जस्टिस जी सरबराही में थी। चीफ जस्टिस मुरतबा दयाल रिमार्क्स ॾिना आहिनि त जिथे आइन जी भञकड़ी थींदी उते अदालत मुदाख़लत कंदी। दुनिया जे ख़िते में पाकिस्तान जो किरदारु वाज़े आहे। पाकिस्तान UN मिशन में किरदारु अदा करण लाइ पुरअज़्म आहे। पाकिस्तान हमेशह छिकताण वारे इलाइक़े में अमन जो किरदारु अदा कयो आहे। निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जिलानी जो वज़ारती इजलास खे ख़िताब। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जो सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर खे ख़त सिंध हुकूमत ऑफिसरनि जी मुक़ररियुनि बाबति तजवीज़ूं उमाणे। सूबे में सीनियर ऑफिसरनि जी मुक़ररी जी तैयारी नज़र न अचणु अफ़सोस जोॻो अमल आहे। इलेक्शन कमीशन सूबाई हुकूमतुनि खे सीनियर इंतिज़ामी ऑफिसरनि जी मुक़ररी जी हिदायत कई हुई। अणधुरे ऑफिसरनि जी चूंडनि जी निगरानीअ लाइ मुक़ररु कयो वञे। चीफ इलेक्शन कमिश्नर जो ख़त में मौक़िफ़। सतलुज दरिया जे ॿोॾि जूं तबाहकारियूं जारी। वधीक केतिरा ई ॻोठ पाणी हेठि ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। सतलुज दरिया में भोकान जे हंध वटि विचें दर्जे जी ॿोॾि। बावलनगर ज़िले में ॿोॾि जूं तबाहकारियूं जारी। 1 लख खां वधीक माण्हू मुतासिर। पाणी जे तेज़ वहिकरनि सबबि हिफ़ाज़ती बंदि ऐं रोड टुटी विया। सिंध हाई कोर्ट में कारून झड़ जी कटाई ऐं लीज़ुनि बाबति केस जी ॿुधणी। सर्किट बेंच हैदराबाद में DC थरपारकर समेत लाॻापियल खातनि जा अमलदार पेश। अदालत DC थरपारकर डिप्टी कंजर्वेटर ऐं SHO खे लीज़ूं कैंसिल करण ऐं कब्ज़ा गिरनि खे हटाइण बाबति कसमनामो जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। गुज़िरियल ॾींहुं समूरियूं लीज़ूं ऐं लाइसेंस रद्द करण जो हुकुम ॾिनो हो। उन ते केतिरो अमल थियो आहे, अदालत जो DC खां पुछाणो। केस जी ॿुधणी 5 सितंबर ताईं मुलतवी कई वई। रानीपुर जे पीरन जी हवेली में तशद्दुद बाद तड़पी फौत थी वियल मासूम फातिमा फरोज़ जे क़त्ल केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार असद शाह खे खैरपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो। पुलिस पारां जवाबदार जी रिमांड लाइ दरख़्वास्त ॾिनी वई। रानीपुर जी अदालत गुज़िरियल ॾींहुं फातिमा केस में दहशतगर्दी एक्ट जा कलम लागू करे केस ATC मुंतक़िल करे छॾियो हो। सखर पुलिस शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार करण में नाकाम। 18 ॾींहं गुज़री वञण बावजूद मुख्य कातिल कानून जी पकड़ खां आजा। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ कख भञी बीणो न कयो। SSP सिंघार मलिक खे हटाइण बाद नओं SSP सखर मुक़ररु न थी सघियो। इज़ाफ़ी चार्ज SSP खैरपुर रोहेल खोसो हवाले थियल। शहीद जान मोहम्मद महर जे मुख्य कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सहाफ़ी बिरादरी ऐं वारसनि तरफ़ां एहतिजाज जो सिलसिलो जारी। कंबर भरिसां ॻोठ दोस्त मोहम्मद चांडियो में जवाबदार पंहिंजी ज़ाल ऐं सहुरे खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार मज़न चांडिये घर में अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि जवाबदार जो सहुरो महबूब अली चांडियो थॾे ते ई मारिजी वियो। गोलियूं लॻण सबबि संदसि ज़ाल सनम ज़ख़्मी थी पई, जंहिं लाड़काणे जे अस्पताल में दम ॾिनो। सॼे मुल्क जियां सिंध में ॻाठु टोड़ महांगाई ऐं बिजली बिलनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ शहरी सरापा एहतिजाज।
कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेन नज़ीराबाद, सखर ऐं लाड़काणे डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में सियासी समाजी तंज़ीमनि, मज़हबी क़ौम परल थुरियुनि, शहरनि वापारियुनि पारां मुज़ाहिरा ऐं धरणा, मीरपुर ख़ास में ऐं टंडोलाइयार में वापारियुनि जे सिर ते शटरबंद हड़ताल, कारोबारी मर्कज़ बंद, मुज़ाहिरा ऐं रैलियूं। शहरनि जो चवणु आहे त ग़रीब तबिके समेत दुकानदार बि परेशान आहिनि। जीअं हाणे जंजाल थी वियो आहे, तेल ऐं बिजली जा अघ वधी रहिया आहिनि। महांगाईअ ते ज़ाब्तो आंदो वञे, महांगाई ते ज़ाब्तो न आंदो वियो त ॿिए मरहले में फीता रोक हड़ताल कई वेंदी। जामशोरो डिस्ट्रिक्ट एंड जेंडर वाइज कोर्ट में नूरिन फातिमा केस जी ॿुधणी। अदालत ॿिनि जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत एहसन अली महर ऐं मोहम्मद अली महर जी ज़मानत रद्द कई। जवाबदार अदालत मां फ़रार नूरिन महर खे 5 महीना अॻु मुबैना क़त्ल कयो वियो हो। नौशेरो फिरोज़ जी कंज्यूमर प्रोटेक्शन अदालत ॾोह साबित थियण ते 10 जवाबदारनि खे 1-1 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत अली हसन, अमानुल्ला ऐं हसन अली चंड समेत 10 जवाबदारनि खे सज़ा ॿुधाई। जवाबदारनि नओं गेचरो में 1.5 साल अॻु शेरखान करोड़ो जे घर ते हमिलो कयो हो। नए देरे लॻ साधू देरो गोच में मंगणेजा ऐं गोपांग बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान मार्च वियल ॿिनि नौजवाननि अमजद ऐं इरफान मंगणेजो जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया। 1.5 महीनो गुज़रण बावजूदि पुलिस हिक बि जवाबदार खे गिरफ़्तार न कयो। मक़तूल नौजवाननि जे वारसनि जो हसन वाहन लाड़े वटि सखर लाड़काणी रोड ते एहतिजाजी धरणो, रोड ब्लॉक, ट्रैफ़िक मुअत्तल। बाबड़ो वेझो सिहड़वा खे आरडी ट्रेवी वटां पंजो भेरो 50 फुट जो घारो पइजी वियो। ॻोठ बगड़ा कोरी ॾांहुं पाणी वधण लॻो। कपह, कमंद, जुअर ऐं ॿिए फ़सुल खे नुक़सान। आबादगार घारा बंदि करण जी कोशिशुनि में रुधल, नुक़सान जे अज़ाले जो मुतालिबो। ऐं अज़ीम सूफ़ी शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 280 सालियाने उर्स जूं तक़रीबूं सुभाणे खां भिटशाह में शुरू थींदियूं। उर्स जूं तयारियूं आख़िरी मरहले में दाख़िल। सिंध समेत मुल्क जी कुंड कुश मां आयल पांधीअड़ा भिटशाह पहुची विया। दरगाह जो वक़्ती सजादा नशीन सैद खावर सिंध शाह अॼु राति भिटाई सरकार जी मज़ार ते चादर चाढ़े उर्स जी निजी रस्मुनि जो इफ़्तिताह कंदो।